उडेरुलाल अल सैद मुदरसर अकेडमी में शागिर्दनि जी सालाना इम्तिहान में तकरीब मुनक़द थी, जंहिंमें उस्तादनि तोड़े वालिदैन पिणु शिरकत कई। जंहिंमें पहिरीं क्लास खां 8हीं क्लास जे जिन शागिर्दनि पोज़ीशन खईं उन्हनि शागिर्दनि खे स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां गोल्ड मेडल ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं। जीअं त तकरीब में केतिरनि ई उस्तादनि ऐं पढ़ंदड़ शागिर्दनि जे वालिदैन शिरकत कई। इन मौक़े ते अल सैद मुदरसर अकेडमी जे ओनर सैयद अब्दुल अज़ीज़ शाह ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त माशाल्लाह मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं आउं सम्झां थो त 22 खां 23 साल स्कूल में थिया आहिनि, स्कूल खे थिया आहिनि 22-23 साल। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं को ॿार असां वटि पढ़ियो आहे त वरी अॼु असां वटि हुन जो औलाद बि पढ़े पियो। अल्हम्दुलिल्लाह असां इज़त ऐं दुआ वरिती आहे। असांजा टीचर्स असांजे तमामु फोकस कंदा आहिनि ऐं असांजे वालिदैन सां दुआऊं आहिनि। असां तमामु घणी महिनत करे असां जेको मक़ाम हासिल कयो। महिरबानी। मुंहिंजो नालो मुनेम सांद आहे ऐं हिते नर्सरी खां पढ़ी रहियो आहियां ऐं हिते ॾाढो सुठो तइलीमी निज़ाम आहे ऐं असांजा वालिदैन बि हिते प्रिंसिपल रहियो आहे। मुंहिंजो पीउ बि हिते प्रिंसिपल रहियो आहे ऐं आउं हिते नर्सरी खां पढ़ी रहियो आहियां ऐं हिते तइलीमी निज़ाम ॾाढो सुठो आहे। माशाल्लाह हाणे त उन्हनि जो अञा अपॉइंटमेंट कोन थी आहे, हींअर शिफ्ट थियो आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको आहे उहो सभु झाड़ी खाने जॻह ते हुन में रजिस्ट्रार ऑफिस में उते वेठे आहे मुलाज़िमत में। हा ऐं उन खां पोइ जेको टियों नंबर आहे उहो बि हिते असां पढ़ी वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।